अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त मां लाइव टीवी जो रिपोर्टर ज़ाहिद थईम। अॼु मां जेको आहे बिल्कुलु लाड़काने खां हाणे लथो आहियां। मां अॼु मारम अली बुरड़ो जेको उस्ताद मोहम्मद जो सिंगर आहे उन जो अॼु लाइव इंटरव्यू तव्हांखे ॾेखारींदुसि। बिल्कुलु तव्हां इंतज़ार में रहो, मां उनखे ॻोल्हे पोइ तव्हांजे साम्हूं ॾियां थो। हिकिड़ो मिनट। जीअं त नाज़रीन असांजे लाइव न्यूज़ में तव्हांखे ख़ुशामदीद। असां हिन वक़्तु बिल्कुलु मारम बुरड़े वटि पुॼी विया आहियूं। हेतिरो ॻोल्हे हिन वक़्तु असां इन सां मिलिया आहियूं। अॼु असां इन जो इंटरव्यू वठंदासीं। मारम अली बुरड़ो, असां पंहिंजे लाइव न्यूज़ में तव्हांखे ख़ुशामदीद कयूं था। ख़ैर ख़ैर शुक्र आहे। ॾे हाल अहवाल मारम अली बुरड़ो, तव्हां सिंगर आहियो, कीअं सिंगर थियो, छाजे लाइ थियो, कहिड़ी वजह हुई जो तव्हां सिंगर थियो, असांखे लाइव न्यूज़ में तव्हां ॿुधाए सघो था? खुदा जो मार पे तोखे सिंगर में छाजो वजह हूंदो आहे? मार पोइ खुदा जो नमर पोइ तोखे निभागा, सिंगर में वजह हूंदो आहे छा? बाबा कोई त वजह हूंदी। जीअं कंहिंखे कोई सिंगर थींदो आहे त ॾुख का थींदो आहे, कंहिंखे दर्द हूंदा आहिनि, कोई इश्क करे बि सिंगर थींदो आहे। तव्हां छाजे वजह खां सिंगर थियो, कीअं थियो? बाबा सिंगर हिकिड़ो शौक़ु थियो, बसि सिंगर थी वियासीं न। ख़ुदा जो मार पे भला इन में छा सिंगर में को हूंदो आहे छा? ॾुख छाजो हूंदो आहे? कोई शइ जो ॾुख न आहे। कंहिंखे हूंदो आहे, कोई चवंदो आहे बाबा असांखे हे वजह हुई, असांखे इश्क लॻो, इन जे करे असां सिंगर थियासीं। तव्हांखे कॾहिं इश्क लॻो आहे कंहिंसां? न, इश्क असांखे न लॻो आहे भाउ। इश्क को भॼ परे तोबा करे, इश्क असांखे लॻो ई न आहे भाउ। जीअं नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, मारम अली बुरड़े जेको आहे सिंगर आहे उस्ताद मोहम्मद शहर जो। असां अॼु उन सां हिते आया आहियूं, असां लाड़काने खां। ऐं हिते जेको कहिड़ी स्टेट ते हिते मिली वियो असांखे, असां इनखे विहारे करे हिते ई इंटरव्यू वठूं था। मारम अली, तव्हांखे गाना शाइरी पंहिंजी हूंदी आहे या ॿिए का बि शाइरी वठंदा आहियो? शाइरी भाई बसि हितां हुतां मड़ी डस हणंदा आहियूं, ॿियो हाणे शाइरी छा भला न थींदो आहे? कंहिं ॿिए जी बि शाइरी हूंदी आहे या तव्हांजी पंहिंजी शाइरी आहे? न, पंहिंजो बि हूंदो आहे, कुझु पंहिंजो बि आहे। हूंदो आहे। तव्हां कहिड़े स्टूडियो में वेंदा हो ऐं हुते तव्हां पंहिंजा जेको आहे फन हुते ज़ाहिर कंदा हो? कहिड़े स्टूडियो आहे? स्टूडियो हज़ार स्टूडियो आहिनि भाउ। उस्ताद मोहम्मद में आहे, गड़ी खैरवा, लाड़काणो आहे, हैदराबाद आहे। हाणे तव्हां जेके बि गाना जेको बि चया आहिनि, इहो कहिड़े शहर में तव्हां रिकॉर्डिंग किथे कराई आहे? रिकॉर्डिंग असां बाला जो महिरबानी सां पंहिंजो शहर उस्ताद मोहम्मद में कंदा आहियूं, दाबे सां कंदा आहियूं। सफ़ा दाबे सां। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, मारम अली बुरड़ो जेको आहे ख़ुश्क फनकार आहे ऐं उन जो असां इंटरव्यू वठां लाइव तव्हांजे लाइ जेको ॾेखारे रहिया आहियूं। जीअं त मारम अली बुरड़ो, तव्हांखे कंहिं चयो जो तव्हां गाना चओ या पंहिंजी मर्ज़ी खां तव्हां इहो गाना चओ था? पंहिंजा गाना मूंखे शौक़ु हुयो भाउ, बसि नंढेला कोटे गाननि जो शौक़ु छितो लॻो पियो, ख़ुदा जो कसम आहे बसि। तव्हां कंहिंखे ॿुधी करे तव्हांखे शौक़ु थियो? कहिड़े फनकार खे ॿुधी तव्हांखे शौक़ु जेको थियो आहे त मां बि गाना चवां? कहिड़े फनकार जे करे तव्हां थिया हुए? फनकार दिलबर फनकार असांजो ममताज़ मौलाई। हाय हाय ममताज़ मौलाई। अच्छा, जीअं नाज़रीन हे चवे थो त मां ममताज़ मौलाई जो तव्हां कलाम ॿुधी तव्हां बि सिंगर थी विया? हा, ममताज़ मौलाई जा कलाम ॿुधी असां माशाल्लाह अहिड़ा सिंगर थी विया हाणे उन को बि चढ़ी विया असां। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे अॻिते ई कामयाबियूं ॾींदो। ऐं तव्हांखे कहिड़ो फेवरेट कहिड़ो फनकार, तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे फनकार? असांखे फनकार कोई न वणंदो आहे, हा न, सिर्फ़ु ममताज़ मौलाई वणंदो आहे बसि, ॿियो कोई न वणंदो आहे। जीअं शमन मिरारी आहे ऐं ॿिया टिया जीअं न शमन मिरारी कोई बि न वणंदो आहे असांखे। अच्छा, हा, ममताज़ मौलाई। हाणे तव्हांखे तव्हांजो वालिद साहब चए थो तव्हां गाना चओ या तव्हांखे झले थो या अहिड़े हिसाब सां कोई तव्हां में जेको हूंदो आहे हिकिड़ो मुखालिफ़ थींदो आहे बाबा तव्हां गाना न चओ, अहिड़ा कोई आहिनि या तव्हांजी नज़र में या न? आहिनि भाउ, अबो मुंहिंजो ख़ुदा जो कसम आहे, मूंखे ड्रीड़ा मारियो हिकिड़े चकर। इहे मां इहो भाइदो वञा पियो, इहो लूल हुयो न सिम जे हेठो, इहे घिरियो ज़ोरी जंग को छिके मूंखे कढे उछलियो, त बि मां चयो भाउ मां फनकार ई न छॾंदो मां। जीअं नाज़रीन तव्हां ॾिसो, कड़क फनकार आहे, बिल्कुलु ख़ुश्क फनकार। जीअं त चवे थो मूंखे अबो बि न आहे छॾंदो गाना चवणु, मां भॼी वियुमि लूल जे, अलाए कहिड़ो लूल आहे, मां त न आहे ॾिठो, चए हुंजे हेठो भॼी वियुमि। तव्हांखे पीउ जो तव्हांजो शौक़ु न आहे, मतिलबु उहो तव्हांखे मना कए थो जो इहो गाना न चओ? असुल मां चयो मूंखे ये हेला जंबा भीतर खणी हणंदो आहे मूंखे, ख़ुदा जो कसम आहे। जीअं नाज़रीन बाराड़ी जान हिनजे करे चवे थो जिंबा हणंदा आहिनि, बाराड़ी जा फनकार आहिनि। ऐं तव्हांखे मारम अली बुरड़ो
शौक़ु कंहिं टाइम थियो तव्हां सिंगर थींदव? शौक़ु मूंखे ॼमियुमि न, मूंखे शौक़ु खयो छतो लॻो ॼमी सफ़ाई, मां चयो मां फनकार थींदुमि। नाज़रीन तव्हां ॾिसी रहे तो ख़ुश्क फनकार आहे, बिल्कुलु हिन जो अॼु खां बाद नालो ख़ुश्क फनकार आहे। चवे थो त मां पैदा थियण खां बाद मूंखे शौक़ु थियो आहे। ॾिसो वाह मारम अली बुढ़ो, तव्हां अॻिते छा चवंदो असांजे जेको लाइव न्यूज़ आहे, असांजा जेको दोस्त आहिनि उहो तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, लाइव तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे छा मैसेज ॾींदो? ख़ुदा जो ॿार पे लाइव इहो हिकिड़ो कारो साम्हूं बीठो आहे, इहो इन खे मार पे ख़ुदा जो स्टैंड ॾिसे थो, इन खे नमूने कटाई ॾिसे बेगर थियो अल्लाह जो कसम हे तारा पटी तो नंबरा को माण्हू ऐसे ही कैमरो आहे, तव्हांखे कैमरे जो कवर आहे, तव्हांखे ॾिसे थो हेठि स्टैंड लॻल न बाबा हे कारो ठिकर आहे हिकिड़ो, इन खे कारो रिकॉर्डिंग अचे थो अलाए छा करे थो। हे कैमरे जो जेको आहे न कवर आहे हुनजे करे हुनजो ब्लैक कलर आहे ऐं ॿिया जेको तव्हांखे ॾिसंदा आहे कैमरा हाउ हा जी हाँ हा सही आहे। बसि हिननि खे चवंदुमि मां तव्हांजो को सुरीलो शाइरी आहे त खणी अचो, हुकुम आहे तव्हांजो, मां वेठो आहे न, अहिड़ो कलाम ठोके जा तव्हां कई सफ़ाई। ऐं नाज़रीन अॼु जी तव्हां असांजे दोस्तनि खे ॿुधायो तव्हां शादी जा या कंहिं हिसाब सां संगत असांजा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा असांजी शादी आहे या हिन जे बारे में मतिलबु गाना ठाहिराइणा पवंदा, तव्हां चवंदो रिकॉर्डिंग करे ॾींदो गाना पंहिंजी ज़बान? हा शादी जो अहिड़ो करे जा ख़ुदा जो कसम आहे, ॾोकड़ हुजनि न छितो थी वञा सफ़ाई। जीअं त नाज़रीन ख़ुश्क फनकार आहे, ॾोकड़ी तव्हां ॾोकड़ घणा वठंदा हो हिकिड़े गाने जो, घणो वठंदा हो? जेको ॼण बास ॾोकड़ जो असांजो न जेको ॾींदा आहिनि असां बिस्मिल्लाह कंदा आहियूं, बसि इश्क आहे असांजो कर्त फनकार। नाज़रीन हे बिल्कुलु ममताज़ मौलवी जो जेको आहे दोस्त आहे, असांजो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, असांजो पंधु बि परे आहे, मौसम बि ख़राबु आहे, असांखे ॾिजो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान।